असल में इहो थिया त मुंहिंजी भेण जो मर्डर कयो वियो आहे ऐं मुंहिंजो मामो हुन में मुलविज़ आहे। हुनजो सहुरो इमामदीन जखरो ऐं हुनजो घर वारो मोहम्मदीन जखरो इहे मुलविज़ आहिनि उन्हनि में। ऐं जेको आहे त हुन जो मर्डर कयो वियो आहे। हुन जो लाश बि नथा ॾियनि ऐं राजूणी करणु चाहिनि था। असां केस वग़ैरह बि कयो आहे, FIR बि कोन था करनि। पुलिस चवे थी त पैसा ॾियो। मां चाहियां थी मुंहिंजी भेण जो इंसाफ़ थिए। लाश बि न मिलियो आहे, ख़बर वग़ैरह बि नथा ॿुधाइनि। पुलिस वारा पहिरियां DIG वारा इहे चवनि पिया त थींदो कमु तव्हांजी FIR थींदी, बाद में जेको आहे त उहे पैसनि जी घुर था करनि। हींअर मां उन्हनि खे किथां पैसा ॾियां। 23 जून ते शाहिदा जखरो मुंहिंजी जेका सिस्टर आहे नंढी, उन जो क़त्ल कयो वियो आहे। ऐं जेको आहे त जिकबा जो जेको रीडर आहे उहो जेको आहे त FIR नथो दाख़िल करे न। उहे चवनि था कोर्ट मैटर आहे। हाणे कोर्ट मां बि असांजी इंक्वायरी थी आहे, DIG अप्रूवल बि ॾिनो आहे। पोइ बि जेको आहे त इहे बासर माण्हू आहिनि, हिननि रिश्वत ॾिनी आहे। त उन करे जेको आहे त मुंहिंजी भेण जो जेको आहे न केस शाहिदा जखरो जो ईअं ई लोड़णु चाहिनि था। लाश बि कोन ॾिनो अथनि ऐं जेको आहे त राजूणी करणु चाहिनि था। ऐं DIG पहिरियां अप्रूवल ॾिनो, हाणे हींअर जेको आहे त उहे बि पैसा घुरनि था मूंखां। त मां हिननि खे किथां पैसा ॾियां। ऐं हुन जेको आहे त उन्हनि पैसा ॾिना हूंदा मोहम्मदीन इमामदीन वारा, नज़ीर जखरो मुंहिंजो मामो आहे। मोहम्मदीन ऐं मोहम्मदीन इमामदीन जो पुटु आहे। इहे बासर आहिनि, इहे वॾेरा आहिनि। त इहे पैसा ॾेई करे माना मुंहिंजी भेण जो केस लोड़णु चाहिनि था। पर मां ईअं नथी चाहियां, मूंखे इंसाफ़ घुरिजे मुंहिंजी भेण लाइ। ऐं मां चाहियां थी त मुंहिंजी भेण जो इंसाफ़ थिए। सर उन्हनि क़बूल कयो आहे न त असां कयो आहे। अगरि उन्हनि न कयो हुजे हा त राजूणी जे कॾहिं छो हुजनि। ऐं कुझु ऑडियोज़ वग़ैरह आहिनि उन्हनि में उहे एतिराफ़ करनि था त मतिलबु जेको राजूणी फ़ैसिलो करे करे ॻाल्हि ख़तमु कयूं आहिनि। तॾहिं न त पहिरियां DIG अप्रूवल ॾिनो, बाद में फिरी बीह रहियो त हिन जो मक़सदु छा आहे, हिन जो मतिलबु छा आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि पैसा उतां वरिता आहिनि, हाणे मूंखां वठणु चाहिनि। मां हिननि खे किथां पैसा ॾियां। पंहिंजी भेण जे लाइ ईअं नथी करणु चाहियां। मां चाहियां थी मुंहिंजी भेण जो इंसाफ़ थिए। ईअं न थिए, इहो राजूणी फ़ैसिलो करे ईअं ॻाल्हि ख़तमु न कई वञे, मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। कोर्ट मां जॾहिं सॼी इंक्वायरी कंप्लीट थियल आहे त पोइ वरी ॿीहर असां कोर्ट छो वञूं। असांजी FIR करनि न सर। 50 लख चवनि था। हाणे हिननि खे केतिरा लख उन्हनि खाराया आहिनि जो हाणे मूंखां 50 लख चवनि था। मुंहिंजे मुताबिक़ FIR करनि, उन धुर खे पकड़नि, उन्हनि खे जांच करनि, इंक्वायरी करनि न त ख़बर पवे न किथे आहे। मुंहिंजी भेण जो लाश बि नथा ॾियनि शाहिदा जखरो। 10 ॾींहं थिया निकाह खे। तालबो आहे सदर पाकिस्तान खां ऐं बिलावल भुट्टो खां, IG सिंध खां त मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी भेण जो लाश ईअं न लोड़ियो वञे ऐं मुंहिंजी भेण जी जेको FIR कराई वञे, क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, उनजो लाश बरामद कयो वञे।